नासिन वाक़िया अॻकंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां बरसात मुतासिर कराची पहुची विया आहिनि। हज़ारे मुतासिर पपरी, घगर, गुलशन हदीद, मेमण ॻोठ, सोराब ॻोठ, सचल ॻोठ ऐं ॿिनि हंधनि ते तरसियल आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में समाजी तंज़ीमनि पारां बरसात मुतासिरनि लाइ रिलीफ कैंपूं लॻाई वयूं आहिनि। जोहर चौरंगी ते सिंधी शागिर्द सथ तरफ़ां बरसात मुतासिरनि जी मदद लाइ कैंप लॻाई वई आहे। इंतिज़ामिया तरफ़ां बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी मदद न थी सघी। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात मुतासिर बि 11 मददगार बीठल आहिनि। मासूम ॿारड़ा बीमारियुनि में वरची विया। मुतासिरनि जो चवणु आहे त बरसात ऐं ॿोॾि सबबि संदनि घर फसल लुड़ी विया। हू जानियूं बचाए मस निकिता। हुननि सिंध हुकूमत कमिश्नर कराची ॿिनि इख़्तियारनि खां घुर कई त सिंधनि सार लही माली मदद कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां बरसात मुतासिर कराची पहुची विया। हज़ारे मुतासिर घगर, गुलशन हदीद, मेमण ॻोठ, सोराब ॻोठ, सचल ॻोठ ऐं ॿिनि हंधनि ते तरसियल आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में समाजी तंज़ीमनि पारां बरसात मुतासिरनि लाइ रिलीफ कैंपूं लॻाई वयूं आहिनि। जोहर चौरंगी ते सिंधी शागिर्द सथ तरफ़ां बरसात लाइ कैंप लॻाई वई आहे। इंतिज़ामिया तरफ़ां बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी मदद न थी सघी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात मुतासिर बि 11 मददगार बीठल आहिनि। मासूम ॿारड़ा बीमारियुनि में वरची विया आहिनि।